नाज़रीन, गाजी खावर में एक तरफ़ पानी बहरान सबब वाहन शाखन में वारी उडामण लगी है तो ॿियो तरफ़ कुछ वाहन में आयल पानी भी चोरी थियण लगो है, जंहिं करे पुछड़ी जा आबादगार सख्त परेशान आहिनि। ॾिसूं था मुसविर हुसैन खावर जी रिपोर्ट। जीअं त सिंध जे इरिगेशन खाते जी नायल जून महीने में वाक़ी थी चुकी आहे, जॾहिं त गाजीख्वाड़ जी शाखनि वाहन ऐं तलान मां वारी उॾामण लॻी, जॾहिं त आबादगार हींअर ताईं ॿिजारे जी बि तयारी न करे सघिया आहिनि। उन वल त असां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं आबादगारनि ऐं हारियुनि सां त संदनि जो छा चवणु आहे। पानी जून महीनो भी इहो आहे, मई महीने में पानी ईंदो आहे, पर जून महीनो भी अञा ताईं पानी न पहुची सघियो आहे। तव्हां ॾिसो था हिते हालत शाख सुक लगी पई आहे, चौपाए माल का भी पानी कोन्हे, तलाउ तव्हां ॾिसो त तलाउ सुकिया पिया आहिनि, हाणे माल मरे थो पियो, हारी नारी वीचारा परेशान लॻा पिया आहिनि, हिनमहिल ताईं हुननि ॿिज न पोखियो आहे। सो असांजो हिन एरिया जी गाजी मंगे शाख जेको आहे उहो आहे ई फसल ते, हाणे पाणी जे न आयो आहे, अञा ताईं हारी नारी जेके परेशान लॻा पिया आहिनि। ऐं खाटी लाइ बि असां जेकी इहो इल्तिजा करे करे बीठा आहियूं त खाटी भी न थी सघी आहे, पाणी हिनमहिल ताईं न पहुतो आहे। असां आला अमलदारनि खे अपील था कयूं त महिरबानी करे असांखे पाणी ॾिनो वञे। पानी जी खोट तक़रीबन 20 सालनि खां वठी गाजीख्वाड़ में छुड़ियो पानी जेके चइजे न पहुची सघियो आहे। बार बार एहतजाज हर तरह जा हीला आज़माया था सही, लेकिन कुछ भी आपाचिया जे कननि ते जूं भी न चुरी सघी आहे। हींअर डुक भी है वहाँ हर शे सुकन था, आबादी काशे कोडे बिज ठाहे तैयार कया आहिनि, ईअं न कयो बा पानी ॾियो, माल तलाव काशे न माल भी मरे थो, माण्हू भी मरनि था, कुछ भी कोन्हे बा। बाला ऑफिसरनि खे असां अर्ज़ था कयूं, बाहूं ॿधी था, असांखे पानी ॾियो वञे। कैमरामैन राजा शजर अब्बास सां गॾु मुसविर हुसैन, मिराटी न्यूज़।